अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पंजावेरी जी न्यू अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो में हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तो पंजावेरी हिकु हाई लेवल जो ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामो आहे। पंजावेरी जेको ड्रामो अचणो आहे अञा आयो न आहे, मतिलबु तव्हां सम्झो चए थो हे कीअं ॻाल्हि करे थो। पंजावेरी दोस्तो रमज़ान शरीफ़ खां बाद में अचणो आहे। इन में दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त जेका तव्हांजा कॉमेंट अची रहिया आहिनि इहे काफ़ी असां पढ़िया आहिनि ऐं इन्हनि में के सभिनीनि जी घणी राय इहा ई आहे त पंजावेरी ड्रामे में आज़म मैगल खे सिलेक्ट कयो वञे। आज़म मैगल दोस्तो बिल्कुलु हूंदो पंजावेरी ड्रामे में। आज़म मैगल त मुख्य किरदारु हूंदो, संसार शाह बि मुख्य किरदारु हूंदो ऐं ॿिया अदाकार बि सुठा सुठा जेका दुलाब ऐं ज़े ज़िंदगी में कमु करे चुका आहिनि घणेई इन ड्रामे में ज़रूरु मौजूदु हूंदा। ऐं जेका बि तव्हांजा असां कमेंट पढ़ी रहिया आहियूं त उन्हनि में घणो ई नालो आज़म मैगल जो अची रहियो आहे त बाबा इन खे ज़रूरु सिलेक्ट कयो वञे। इंशाअल्लाह दोस्तो इहा तव्हांजी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कई वेंदी, ज़रूरु पूरी थींदी। आज़म मैगल खां बग़ैर ड्रामो अधूरो आहे। हिन टाइम टॉप 10 में बि यानी 1 नंबर ते बि आज़म मैगल हली रहियो आहे ऐं उहो उनखे हर कोई पसंदि पियो करे। इहो अदाकार बहितरीनु आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿी वीडियो में, नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।